आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। वासी साजन वाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वो थोड़ा आवाज दो सायो। वल आकिबतु लिल मुत्तकीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अज़ीज़ो दोस्तो बुजुर्गो भाइरो, मुझे कामिल मुर्शिद सां मोहब्बत रखण वारो, दरबार शरीफ जा पंधड़ा करण वारो, अल्लाह जे दर दुआ है तशल करीम रब असांजी ये हाज़री कबूल ऐं मंजूर फरमाए। असां समूरन के इन महफिल जे सबबा, इन सालिह अमल जे सदके, सालिहन जी संगत जे सदके पछाड़ी मोचारी फरमाए। कब्र ऐं हशर में इन महफिल के असां ला बाइस सरमायो बणाए। दोस्तान मोहतरम, कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर रब करीम इरशाद फरमायो आ, यौम ला यनफ़उ मालुन वला बनून। उन ॾींहुं न माल नफ़ो ॾींदो न पुट नफ़ो ॾींदा, इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, सिवाय उन माण्हूअ जे जेको अल्लाह जे हुज़ूर में सालिम दिल खणी आयो। जे ॾींहं ते औलाद नफ़ो न ॾींदो, जे ॾींहं ते अयाल नफ़ो न ॾींदो, जे ॾींहं ते पुट नफ़ो न ॾींदा, जे ॾींहं ते ज़ाल नफ़ो न ॾींदी, ज़मीन नफ़ो न ॾींदी, माल नफ़ो न ॾींदो, उन ॾींहं ते रब फरमायो त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका अव्हां खे फ़ाइदेमंद बणाईंदी, अव्हां जी क़ब्र हशर खे बहितर बणाईंदी। उहा चीज़ वा अल्लाह जे साम्हूं सलामती वारी दिल खणी अचे। उहा दिल जे अंदर अल्लाह जी मोहब्बत रखियल हुजे, उहा दिल जे दिल में मोहम्मद मीर जी मोहब्बत समायल हुजे, उहा दिल जेका अल्लाह जे इश्क में धड़कण वारी हुजे, उहा दिल जेका मुस्तफ़ा सोहणे जी सुन्नतुनि ते अमल करण में ख़ुशी महसूस करण वारी हुजे, इहा दिल ईंदी। रब फरमाईंदो त हल मुंहिंजे मोहम्मद मीर सां गॾु जन्नत ॾे। हिसाब किताब उन्हनि जे लाइ थींदा जंहिंजूं दिलियूं ज़ख़्मी हूंदियूं, जेके सालिम दिल न खणी ईंदा, जिन जूं दिलियूं दुनिया जे अंदर कारियूं थी चुकियूं हूंदियूं, दुनिया जी मोहब्बत में फ़रेफ़्ता थी चुकियूं हूंदियूं, उहे दिलियूं जेके अल्लाह जी मोहब्बत में रोशन हूंदियूं, यौम ला ज़िल, जंहिं ॾींहं ते को बि सायो न हूंदो, जंहिं ॾींहं ते का बि छांव न हूंदी, इहे दिलियुनि वारा अल्लाह जे साए जे हेठां वेठल चई सुभान अल्लाह। उहे माण्हू जेॾी महिल ईंदा, रब करीम फरमाईंदो व उज़्लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन, इन्हनि माण्हुनि जे लाइ अल्लाह जन्नत खे सींगारे छॾियो आहे। सुभान अल्लाह। हा सही हो ना, यहाँ उठारे सुभान अल्लाह। ये झंडो वो कौन खड़ी है? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो व उज़्लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन, जेके अल्लाह जो खौफ रखण वारा आहिनि, अल्लाह जो डप रखण वारा आहिनि, सलामती वारी दिल रखण वारा आहिनि, इन्हनि जे लाइ अल्लाह जन्नत खे सींगारे। सुभान अल्लाह। अल्लाह का डिजण वारा केर आहिनि? रब फरमायो उहे आहिनि जेके अल्लाह जो घणो ज़िक्र करो। सुभान अल्लाह। ॻाल्हायो, अल्लाह जो घणो ज़िक्र कनि था। जेॾी महिल अल्लाह जे ज़िक्र वारा ईंदा आहिनि, रब करीम दो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। इंसानो, अल्लाह
अल्लाह जो घणो ज़िक्र कयो, तमाम घणो ज़िक्र कयो। ज़िक्र अहिड़ो जेको कसरत में हुजे, तव्हांजी हर घड़ीअ जे अंदर, हर पसाह जे अंदर, हर साह जे अंदर अल्लाह जो नालो समायल हुजे। जेॾीमहिल अल्लाह खे यादि कयो, वसब्बिहू बुकरतम व असीला, तव्हां जूं सुबहूं ऐं शामूं हर घड़ी अल्लाह जी यादि वारी हुजे। जेॾीमहिल इहा यादि तव्हां मूं अल्लाह जी पंहिंजे सीने में समाईंदो, मां अल्लाह थो फरमायां, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। वो दुनिया जा दुख लाहे छॾींदो मां, गम मिटाए छॾींदो मां। न औलाद जी सख़्ती ॾिसंदो, न अयाल जी कहपी ॾिसंदो, न क़ब्र न हशर जी तव्हांखे का तकलीफ़ ईंदी। जेकॾहिं उथंदे वेहंदे मूं अल्लाह खे यादि करण वारा हूंदो, मां अल्लाह थो फरमायां तव्हांजे रिज़्क़ खे बि मां अल्लाह वधाए छॾींदो, तव्हांजी इज़त खे वधाईंदुसि, तव्हांजे माल खे वधाईंदुसि, अयाल खे नफ़े बख़्श बणाईंदुसि। बसि कम ही कयो जो हर दम हर घड़ी मूं अल्लाह सां मोहब्बत रखण वारा बणिजी वञो। ज़िक्र मां मुराद हिकिड़ी ज़िक्र मुहम्मद अमीर जो ज़िक्र बि आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजे मुर्शिदन करीमन फरमायो आहे, ओ प्यार तो सां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो, प्यार तो सां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो। हिन सॼे संसार में साईं, हिन सॼे संसार में साईं कोन वणंदो एतिरो, प्यार तो सां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो। साईं मूं ॾिठो जॾहिं खां तुंहिंजो हुस्न हाकिम बेमिसाल, कोन आयो पोइ कॾहिं के हुस्न वारे जो ख़्याल। साईं तूं वणी थो जेतिरो ला, तूं वणी थो जेतिरो साईं, तूं वणी थो जेतिरो मुंहिंजा साईं, कोन वणंदो को एतिरो, प्यार तो सां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो। मूं समाई मन जे मंदर में तुंहिंजी तस्वीर आ, मूं समाई मन जे मंदर में तुंहिंजी तस्वीर आ। हर अंधेरे जो उजालो बस तुंहिंजी तनवीर आ। सोढ़ वई सब साह जी साईं, सोढ़ वई सब साह जी साईं, सोढ़ वई सब साह जी ला, मन थियो आ वेकरो, प्यार तो सां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो, ओ प्यार तो सां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो। चओ न सुभान अल्लाह। रब करीम तो फरमाए, जेको शख्स अल्लाह खे यादि करण वारो हूंदो आहे, जेको अल्लाह जो ज़िक्र करण वारो हूंदो आहे, अल्लाह करीम उन जे सीने खे नूर सां मामूर बणाईंदो आहे, उन जी दुनिया जी ज़िंदगी खे ॿियनि जे लाइ बाइसे ख़ैर बणाईंदो आहे, उन जे अहल अयाल खे अल्लाह शाद आबाद बणाईंदो आहे। पर उन्हनि जे जिस्मनि सां लॻण वारी हर चीज़ खे, उन कपड़नि खे खणी अचण वारा अल्लाह जा मलाइक हुया, दुनिया वारनि खे ॿुधायनि जेके अल्लाह सां मोहब्बत रखनि था, उन्हनि जी तज़ीम मां अल्लाह हीअं बुलंद फरमाईंदो आहे।
साईं फरमाए तो उते मूं बचो तो भला भुट्टे साहब के कुल पटंदा वञो भुट्टे जा बि भाग मुंहिंजो मुर्शिद वञी सुभान अल्लाह हा यार फरमाए वियुसि त भुट्टे जी क़बर में हिकिड़ो ख़िदमत वारो पियो पहिरो ॾे आसे पासे में वरी साईं फरमाए त आयोसि हिते कलंदर साईं ते अल्लाह जो ज़िक्र कंदो रब तव्हांखे अहिड़ी हुकूमत ॾींदो अहिड़ी बादशाही ॾींदो जो तव्हांजी न अखियुनि ॾिठी हूंदी न कननि ॿुधी हूंदी न दिलि सोची हूंदी सुभान अल्लाह वाह साईं वो पंहिंजे मुर्शिद सां लऊं लाहियूं पंहिंजे मुर्शिद के न कयो साईं के अल्लाह वारे न कयो असां तॾहिं त चवंदा आहियूं लिखियो ई कोन्हे एतिरो। पीर दुनिया में ॿिया बि हज़ार ओ मटना दिल बर साईं जे कोई ओ पीर दुनिया में ॿिया बि हज़ार ओ मटना दिल बर साईं जे कोई हशर में कुल वली गॾु हूंदा भलो मियां हशर में कुल वली गॾु हूंदा उन्हनि में हूंदो मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं निर्वार हक मुझा दिल पर ॿिया बि हज़ार मटना दिलबर साईं जे कोई साजन साईं वो मज़ार ते रहमत नाज़िल फरमाए चेतो हैदराबाद खां जॾहिं हलियुसि मां वो इश्क मां थी वियो ग़ज़ल तयार पीर दुनिया में ॿिया बि हज़ार मटना दिलबर साईं जे कोई वाह मेरा साजन साईं वो सुहिणनि में वध सुहिणो आई बेशक ओ सुहिणा भली ॿिया कन सिंगार ओ साईं सुहिणा भली ॿिया कन सिंगार पीर दुनिया में सुभान अल्लाह वासी साजन वो ये तारीफ़ असां हरू भरू नथा कयूं तारीफ़ इहा असां हरू भरू नथा कयूं मां तव्हांखे हिते हे ॾेखारियां थो हे मुंहिंजे मुर्शिदनि करी हिन हिकिड़े ॾेढ महीने में किताब आया आहिनि हे हिकिड़े ॾेढ महीने में ज़हनी ज़ख़्म हे हिकिड़ो किताब आहे हे ॿियो नविश्त दीवार हे किताब आहे सोशल मीडिया ऐं असां आहे को पीर जेको हींअर कलम खणे जेको जो फितनो उथे साईं जो उन ते कलम खयल सुभान अल्लाह चिल्ला कशी हे जेके सूफ़ी चिल्ला कराईंदा था अथनि उन जो असल शरीयत में छा हुकुम आहे कीअं कजनि मुंहिंजे मुर्शिदनि सेखारियो आहे सुभान अल्लाह रमज़ान जो बख़्शिश जो सामान सुभान अल्लाह रमज़ान जा रंग सुभान अल्लाह घरोलू ज़िंदगी हा साईं हा इनखे माई ॾाढी वणंदी आहे सुभान अल्लाह हा यार हा रमज़ान ऐं इंसान सुभान अल्लाह मुस्लिम ऐं मुल्हिद हिकिड़े ॾेढ महीने में हेतिरा किताब आहे को जेको लिखी ॾेखारे तकरीरूं बि करे जमात सां बि उथे वेहे तारीफ़ न सही ना मेहनत खपे हक़ आहे न तारीफ़ करे हा मुझा दिल पर साईं वो असां तारीफ़ कंदासीं जेके वणे न वणे त अला करे ख़ुशि हुजे असां पंहिंजे यार जा गुण ॻाया आहिनि ॻाईंदासीं मरंदासीं त हिन यार जी तवार में मरंदासीं